टीहनि साल खां राग विराग ॻाए रहियो आहियां, सिंध ऐं पाकिस्तान जी ख़िदमत करे रहियो आहियां। अञा बि मुंहिंजी इहा ई उमेदु आहे त मां जेसि ताईं जीरो आहियां त सिंध ऐं पाकिस्तान जी ख़िदमत कंदो रहंदुसि। मूंखे शुगर ब्लड प्रेशर सां गॾु दम ऐं साके जी बीमारी बि थी वई आहे ऐं मुंहिंजो हींअर ताईं कल्चर में बि नालो न ॾिनो वियो आहे। मूंखे का बि इम्तियाज़ न मिली आहे ऐं को बि रोज़गार मूंखे न आहे। 18-20 साल खां मां बेरोज़गार आहियां। 32-33 साल खां ॻायां पियो। हींअर मुंहिंजो घर जो चूल्हो बि कोन पियो ॿरे। ऐं अर्ज़ु थो कयां सकाफ़त ऐं कल्चर वारनि खे ऐं ॿियनि सभिनी वस वारनि खे त ख़ुदा कान अलाह खे मञी मूंखे किथे न किथे का मुलाज़मत ॾिनी वञे या मुंहिंजी एतिरी सपोर्ट कई वञे त मां पंहिंजे ख़ानदान जी किफ़ालत बि करे सघां ऐं मां पंहिंजी बीमारी जो इलाज बि करे सघां ऐं सिंध ऐं पाकिस्तान जी ख़िदमत बि करे सघां। सो मां इन जे करे हथ ॿधी अर्ज़ु रखियो आहे त असांखे न घर बि न आहे, कखाऊं घर आहे, असांखे घरो बि न आहे, असांखे खाइण पीअण जे लाइ बि कुझु न आहे ऐं मां बीमार आहियां। हींअर थोरो घणो मां ॻाल्हाइण जहिड़ो आहियां, पोइ मां मरी वेंदुसि। मुंहिंजे बचनि जो केरु कंदो, केरु ॻाल्हाईंदो। मां वरी बि हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, हीअ झोली खणी थो अर्ज़ु कयां वस वारनि खे भई ख़ुदा खे मञी मुंहिंजे लाइ कुझु न कुझु कयो वञे या मुलाज़मत ॾिनी वञे या मुंहिंजी एतिरी सपोर्ट कई वञे त मां पंहिंजे बचड़नि जी किफ़ालत करे सघां ऐं तव्हांजे लाइ दुआऊं आहियां। मां दुआ कंदो रहंदुसि। मुंहिंजी सकाफ़त खाते वारनि खे बि अपील आहे, ज़रदारी साहब ऐं हुकुमरान सभिनी खे अपील आहे, वज़ीर आला खे बि अपील आहे। मां अपील ई करे सघां थो। मां ग़रीब आहियां, मुंहिंजी मदद कई वञे ऐं मां हक़दारु आहियां। तव्हां भली कंहिंखे मोकिलियो ॾिसण जे मां हक़दारु आहियां त मुंहिंजी सपोर्ट कयो। ॿियो कंहिं ॾे वञा, मां कंहिं ॾे ॻोढ़ा खणी वञा, कंहिं ॾे इहे अखियूं खणी वञा, कंहिंजे दर वञा, तव्हां खणी ॿुधायो। ख़ुदा कान मुंहिंजी सपोर्ट कयो त जीअं मुंहिंजे घर जो चूल्हो बि ॿरे, मां बीमार माण्हू इलाजु कराए मुंहिंजी तबियत सही रहे, वरी मां सिंध ऐं पाकिस्तान जी ख़िदमत करे सघां। इहो ई मुंहिंजो चवणु आहे। यारी बोर्ड में सभिनी जी सर्वे थी, मुंहिंजी सर्वे न कई, मूंखे ॼाणी वाणी रहा हुयो। मां ग़रीब मिसकीन आहियां, बीमारियुनि जो शिकार आहियां। ॿियनि सभिनी खे घर मिलिया, मूंखे घर बि न मिलियो। ॻभे टुकर लाइ छॼूं सिकाए, चवनि था तुंहिंजो नसीबु न आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे बीमारी जी तकलीफ़ आहे। ॿिली अलाह खे मञो, मुंहिंजी का न का मदद कयो। मुंहिंजा नंढड़ा बचड़ा मां मरी वेंदुसि। केरु मुंहिंजी ॿुधण वारो आहे, केरु भाउ मुंहिंजी मदद कयो, मुस्लमानो मुंहिंजी मदद कयो, कल्चर वारो मुंहिंजी मदद कयो, सकाफ़त वारो मुंहिंजी मदद कयो, ईमान वारो जेके ईमान वारा मोमिन आहियो मुंहिंजी मदद कयो। ईअं न थिए मुंहिंजा ॻोढ़ा तव्हां जे लाइ अलाह जो अज़ाब बणिजी वञे, भली मुंहिंजी मदद कयो। मां ॻाए बि नथो सघां। मां सकाफ़त ऐं कल्चर वारनि खे अपील थो कयां। मूंखे 7 पुट हिकिड़ी न्याणी आहे ऐं 8 घर वारी न हो। पाण मुंहिंजी सॼी फैमिली आहे। मां कमाइण जो न आहियां, मुंहिंजे घर जो चूल्हो नथो ॿरे, मुंहिंजा ॿार बि बीमार, मां पाण बि बीमार आहियां। मां अलाह जे आॾो तव्हांजा झोली छॾी थो अर्ज़ु कयां त मुंहिंजी हेल्प कई वञे। सकाफ़त खाते कल्चर वारनि खे मां अपील थो कयां त मां ॻाइण जहिड़ो बि न रहियो आहियां। मां तमामु बीमार आहियां, मां लाचार आहियां। मुंहिंजी हेल्प कई वञे, मुंहिंजी मदद कई वञे। ख़ुदा कान 2022 जी बोर्ड में बि सभिनी खे घर मिलिया, मुंहिंजी स्कीम खे घर बि न मिलियो। नंढनि ॿारनि जा बेफारम सभिनी खे मिलंदा, मूंखे उहे पैसा बि न मिलनि। मां काॾे वञा थो, मां कमाइण जो न आहियां। ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झां थो, मुंहिंजो कुझु न कुझु कयो। मूंखे या का अहिड़ी मुलाज़मत ॾिनी वञे जीअं मां पंहिंजे बचड़नि जी किफ़ालत करे सघां, मां पंहिंजी जान जी जेका बीमारी आहे उनजो इलाजु कराए सघां। ख़ुदा जो वास्तो अथव, जॾहिं मुंहिंजी हेल्प कयो, मुंहिंजे बचड़नि जी हेल्प कयो। मां मरण ते आहियां, अगरि मरी वियो त मुंहिंजो मुंहिंजे बचड़नि जो केरु? ख़ुदा खे मञो, अलाह रसूल खे मञो, इमाम हुसैन खे मञो। मुंहिंजी मालिकी कयो, मुंहिंजी सपोर्ट कयो, मूंखे मुलाज़मत ॾियो या मुंहिंजी मदद कयो त मां पंहिंजा बचड़ा पाले सघां, मां पंहिंजो इलाजु कराए सघां। ख़ुदा खे मञो, अलाह रसूल खे मञो, मुंहिंजी मदद कयो। हुकुमरान सभिनी खे चवां थो, सकाफ़त खाते कल्चर वारनि खे चवां थो, मुंहिंजो वज़ीफ़ो मुक़ररु कयो। मां जॾहिं ॻाइण जहिड़ो थियो त मां ॻाईंदुसि, मां हींअर ॻाइण जहिड़ो न आहियां। ख़ुदा खे मञो, मुंहिंजी हेल्प कयो। मां हक़दारु आहियां, मां 32-33 साल ॻायो, हाणे मां ॻाए नथो सघां। अलाह खे मञो।
रसूल खे मञो, अलाह खे मञो, रसूल खे मञो, मुंहिंजी हेल्प कयो, मुंहिंजी मदद कयो। जे बि भाउ जे कन ते हीअ ॻाल्हि पई, मुंहिंजी मदद कयो, ख़ुदा कान कयो, मुंहिंजे थोरो न कयो, ख़ुदा कान कयो, इंसानियत जे नाते कयो। इंसान सम्झो मां जानवर न आहियां, मां बि इंसान आहियां, तव्हांजो भाउ आहियां। अलाह खे मञो, मुंहिंजी मदद कयो, ख़ुदा खे मञो, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजा भाइरो मुंहिंजी मदद कयो। मां ग़रीब मिसकिन आहियां, या मूंखे किथे मुलाज़िमत ॾियो, गवर्नमेंट जी मुलाज़िमत ॾियो, या नथा ॾियो त मुंहिंजी एतिरी मदद कयो जो मां पंहिंजा बचा पाले सघां, मां पंहिंजो इलाजु कराए सघां। अलाह खे मञो, अलाह जे हबीब खे मञो, इमाम हुसैन पंजतनि खे मञो, कंहिंखे त मञिणो आहे।